शिकिल ॾिठी अथई पंहिंजी सफ़ा नौकरियाणी थी लॻी, हिन घर जे त लाइक़ ई नथी लॻी। अलाए कहिड़े नांग खाधो हो नादिर खे जो तुंहिंजे चवण में अची वियो। अलाए निकाब थियो हो या अलाए न। वॾेरी मेहरू, एॾो गुरूर ऐं तकबुर न कर। इज़त भोलीअ खे बि प्यारी हूंदी आहे ऐं तव्हां मुसलसल मूंखे ज़लील करे रहिया आहियो। तूं आहीं इन लाइक़। पंहिंजा कपिड़ा ॾिठा अथई, पंहिंजो मेकअप ॾिठो अथई, वार ईअं विखरियल, अहिड़ा अफ़ाल त रुॻो नौकरियाणियुनि जा ई हूंदा आहिनि। का मालिकियाणी लॻंदी आहे अहिड़ी। बस कयो, ख़ुदा जे वास्ते बस कयो। इहो त शुक्र कयो जो मां नादर खे कुझु बि नथी ॿुधायां। जेकॾहिं मूं तव्हांजी हिकु बि ॻाल्हि नादर सां कई त तव्हां ईअं मूंखे ज़लीलो ख्वार रुसवा था कयो त इहा जेका बि तव्हांजी आकड़ आहे न, गुरूर आहे न, हिकिड़े पल में हू कढी छॾींदो। तमीज़ सां ॻाल्हाए। बदतमीज़ कंहिं जाइ जी वॾनि सां इन लहजे में ॻाल्हाइबो आहे। आहीं न जाहिल गवार। ही मूं चांहि तव्हांजे लाइ ठाही आहे। पई अथव चांहि, पी छॾिजो। जान छॾियो मुंहिंजी, न कयो मूंसां जहिड़ा। मासी, तुझे घर में काम प्यारन रुको कुकड़ो को लगी पैया। मुआरो जिगरी यार बशु आया मुआरी यारडी प्रेताने। मुआ कुछ शर्म न थो अचे। गालाई किए थो? हां, बिरे के यारडी थो चमी। बुड्डी न थो मरी। कुछ अकुल सिख, फजीलत सा गालाए। मुजो मतलब त बशु जी यारडी। मासी तू गलत थी समझ। हर बोड़ी थी वई है त मां छा कया तोखे चमचन जी दुआ सा। रयो हाने ठयो, मके बुधा मुजो मथो खाइण छो आयो आही। मासी मुरादी, तुम हिकड़ो कम पियो आ। तू जो वरी मुंह में केड़ो कम अथई? मासी, तोखे सजी खबर आ असा जो एडो वडो घर आ। उन घर में थोड़ी हिकड़ी कमी आहे। गाल बुध, बाबो भी छड़ो, अदो गोहर भी छड़ो। मुझे मतलब आती है कमी तो ही पूरी करो थी सगी चमचन जी दुआ सा। मां ये कमी की है पूरी कंदुस? मासी समझी सब कुछ थी चमचन जी दुआ सा। पक्का ही नथी छदी। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।